पर यकीनी तौर ते मूं ते हिकिड़ी ज़िम्मेदारी आहे दोस्तनि एतमाद करे हिते क़ौमी ऐं सूबाई असेंबली ते बीहारियो आहे ऐं भले बेईमानी ॾाढ पैसो ऐं ठगी ताक़त हिकिड़े पासे हुजे पर असां मज़लूम ऐं महरूम ऐं उहे माण्हू जेके हाणे पंहिंजी क़िस्मत तब्दील करणु चाहिनि था त असांखे हीअ अलाह साईं इन लाइ नक़ल कयो आहे जो हीअ असांजी सूरत हाल आहे पर ही बेईमानी ऐं नाइंसाफ़ी जो राज आहे जंहिंजे करे हिते जो माण्हू अञा बुनियादी शयुनि खां महरूम आहे। पाणीअ जो निकाल का शइ आहे हिते त को महीनो मींहुं वसंदो हूंदो साल में मुल्कनि ते 100-150 ॾींहं मींहुं वसंदो आहे रहमत आहे जेका असांखे वसंदी आहे पर हिते जे बेईमाननि हिनखे ज़हमत कई आहे। ॿ सिंध जी ॻाल्हि न क़ौमी असेंबली थिए थी न सूबाई असेंबली थी थिए हिते लुटजूं पिया फुरजूं पिया पर केरु ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। उन करे तव्हां जो वोट जे ज़रिए जे कामयाबी थी त इंशाअल्लाह इन 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 नुमाइंदगीअ जो हक़ अदा कबो ऐं जिदोजहद कबी। असांजो मक़सद मेंबरियूं न आहिनि इन जे ज़रिए ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत करण पंहिंजे वतन जी नुमाइंदगी करणी आहे ऐं जॾहिं बेईमानीअ मां जान छॾाईंदासूं तॾहिं ईमानदारीअ जो हिते राज थींदो। उन करे तव्हांजे वोट जी ज़रूरत आहे ऐं ॿ टे नारा हणंदुसि मुंहिंजे तव्हां जवाबु ॾिजो। नाराए सिंध नाराए सिंध इन खाते नाराए सिंध